बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। त कायदे आज़म पंहिंजी धीउ दीना बाई खां छो नाराज़ हो, छो हुन मरण ताईं बि दीना बाई खां हू नाराज़ रहियो, आख़िर कहिड़ा सबब हुआ। तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढी गुज़ारिश आहे, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हुन सां गॾोगॾु वीडियो दोस्तनि में शेयर कंदा हलो। त जॾहिं कायदे आज़म रत्ना बाई सां शादी कई त उन खे हिकु न्याणी जो औलाद थियो। पर कायदे आज़म सियासत में तमामु घणो शौक़ु रखंदो हो, उनजे करे उन जेको पंहिंजी ज़ाल खे टाइम घटि ॾिनो रत्ना बाई खे, उनजे करे रत्ना बाई ख़ुदकुशी करे छॾी। अक्सर तारीख़दान चवनि था त रत्ना बाई हिकु कैंसर जे मर्ज़ में जेका आहे सा वफ़ात करे वई, लेकिन ईअं न आहे। रत्ना बाई जेका जंहिं ख़ुदकुशी करे छॾी हुई। त ईअं दीना बाई जॾहिं वॾी थी त उन जो हिकु पारसी नौजवान सां इश्क थी वियो, यानी मोहबत थी वई। कायदे आज़म खे सम्झाईंदे चयो त इन पारसी खे छॾे ॾे ऐं पूरे हिंदुस्तान मां जेको मुस्लमान छोकिरो तूं पसंदि करीं त उन सां तुंहिंजी शादी कराए, पर इन पारसी जेको असांजे मज़हब खां ॿाहिरि आहे इन खे छॾे ॾे। त दीना बाई खेसि चयो त बाबा तव्हां जेको आहे सो हिकु पारसी सां शादी कई आहे, मुंहिंजी जेका माउ आहे उहा बि पारसी ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ आहे। कायदे आज़म चयो त लेकिन तव्हांजी माउ पारसी आहे, पर उन शादी करण खां पोइ उहा मुसलमान थी वई। कायदे आज़म तमामु घणो सम्झायो दीना बाई खे, पर दीना बाई पंहिंजे ज़िद ते अटल रही। कायदे आज़म नाराज़ थी हिंदुस्तान छॾे जॾहिं पाकिस्तान में आयो ऐं जॾहिं ढाका में उन्हनि मीटिंगूं कयूं, जॾहिं पाकिस्तान आज़ादु थियो त उन रत्ना बाई उन दीना बाई कायदे आज़म खे ख़त लिखिया ऐं पाकिस्तान आज़ादु कराइण जूं मुबारकूं ॾिनियूं। कायदे आज़म इन शयुनि ते ध्यानु न ॾिनो, उनखे तमामु एतिरी कावड़ हुई जो उन पंहिंजे औलाद खे विसारे छॾियो। त ईअं ई दीना बाई सां उन पारसी नौजवान जी शादी थी वई। त उन दीना बाई खे 2 औलाद थिया, हिकिड़ो पुटु हिकिड़ी न्याणी। त बदकिस्मती सां जॾहिं दीना ऐं उन पारसी नौजवान जो पाण में तलाक थी वियो त दीना बरतानिया में रहणु लॻी। त इन दौरान कायदे आज़म वफ़ात करे चुको। कायदे आज़म जो आख़िरी दीदार बि दीना बाई खे नसीब न थियो ऐं पोइ काफ़ी सालनि खां पोइ हूअ दीना बाई कराची आई, कायदे आज़म जी मज़ार ते आई। पर पंहिंजी हयाती में कायदे आज़म मोहम्मद अली जना दीना खां नाराज़गी न छॾी। त अॼु जो इहो वीडियो मेरा तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो, त इन ते असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो दोस्तनि में शेयर कंदा हलो। त वरी मिलंदासीं अहिड़े ई हिकु नए दिलचस्प मालूमाती वीडियो में। तेसिताईं तव्हां खां असां वठूं था इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।